खानपुर टाउन कमेटी इंतजामिया जी ना आयली बेध्यानी सबब शहर जो अबड़ा सेठार पाड़ो सैयद पाड़ो सुमरा पाड़ो समेत शहर जा समूरा पाड़ा गंदगी जो डेक ॾियण लगा आहिनि। केतिरे अरसे खां सफ़ाई अमलो गुम थियल आहे। सफ़ाई न थियण सबब ॿारनि पोड़नि तोड़े मस्जिदनि ॾांहुं निमाज़ जे लाइ वेंदड़नि खे तमामु घणे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सिंध में हुकूमती इक़्तिदार पार्टी के अहम उहिदेदार तालके खानपुर के पीपी इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा अबड़ो की अगवानी में शहर वासियुनि एहतजाज कंदे दायो है। टाउन कमेटी इंतजामिया जी नाली सब शहर हर तरफ का गंदगी जो ढेर जो ॾेक ॾेई रहियो है। चेयरमैन तोड़ी टीएमओ समेत को भी जिम्मेदार ॿुधण के लिए तैयार न है। केतरा ही भेरा टाउन कमेटी के अमले के दाई चुकिया आहियूं पर कंहिंजी भी के कन ते जूअं भी नथी सुरे। शहर की नेकाल जी नालियूं टुटी तबाह थी वियूं आहिनि जेके उबतो रस्तनि तां वही रहियूं आहिनि। दरवाज़नि जे अॻियां गंदगी जा ढेर लॻल आहिनि जंहिं सबब मलेरिया डायरिया समेत केतिरनि विचण बीमारियुनि जनम वरितो आहे। हिननि सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह तक के चूंडियल MNA मीर आबिद खान भयो MP सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख तोड़ी मकानी खाते के सेक्रेटरी का नोटिस वठी खानपुर में सफ़ाई जो निज़ाम बेहतर करे ॾियण जो मुतालबो किया है। ॿी सूरत में खानपुर शहर जो आवाम सफ़ाई न थियण के खिलाफ रस्तनि ते निकिरण जो चिता ॾिनो आहे। रिपोर्ट बहादुर अली बुर्ड़ो खानपुर। नाली बंद हे महीनो थी वियो आहे नाली बंद आहे बाबा। मां टाउन कमेटी वारे खे फोन कयो में इजलिस जमादार ॾे रोडियूं फोन कई मां रोज़ दफ़ा असांखे दगु न आहे रस्तो न आहे हे सफ़र गुज़र असांजो तणाव थो थिए ॿार बच्चो गुज़रे थो मालवंद माण्हू ॿिया थिया हा मोकिलियां थो तकलीफ़ न ॿुधी अणॿुधी करे था छॾनि। टाउन चेयरमैन सां काउंसलर सां राब्तो टाउन चेयरमैन काउंसलर जो नंबर बंदि थो रहे। चेयरमैन साहब जो जेको आहे जमादार इद्रीस मुक़ररु थियल आहे उनखे ॿ टे दफ़ा चयो आहे उहो हा कयां थो आज ही बुख ही ना कम थे